इमरान खान जी नाअहली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ इस्लामाबाद समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा शुरू किया विया आहिनि। कराची में भी हिन वक़्ति मुख़्तलिफ़ हंधनि ते पीटीआई कारकुननि पारां सख़्तु एहतजाज कयो पियो वञे। वधीक सूरतहाल मालूम कयूं था। धरती टीवी जो रिपोर्टर शबीर लाशारी असां लाइन ते मौजूदु आहे। उन खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। शबीर, अपडेट कजो, कराची जे कहिड़नि इलाइक़नि में हिन वक़्ति एहतजाज कयो पियो वञे। गॾोगॾु पुलिस अटाला बि मुक़रर कया विया आहिनि। मजमूई तौर ते सिक्योरिटी जी सूरतहाल हिन वक़्ति शहर में कीअं आहे, अपडेट कजो। जी बिल्कुल साइमा, इलेक्शन कमीशन पारां इमरान खान के तोशाखाना केस में नाअहल करार ॾियण वारो फ़ैसिलो अचण खां पोइ कराची में जेको आहे पीटीआई जे कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे ऐं इंसाफ़ हाउस खां शारा फैसल वसीले कारकुननि जो हिकिड़ो जेको अंग हो 200-250 जे लॻभॻि पीटीआई जो, उहो हिन वक़्तु सूबाई इलेक्शन कमीशन जे ऑफिस जे ॿाहिरां पहुतो आहे। पीटीआई जे एहतजाजनि सबबु शारा फैसल से ट्रैफिक जाम है, जैसे करे केतिरियूं एम्बुलेंसिस ऐं गाॾियूं जेके आहिनि उहे पिणु फाथल आहिनि। शारा फैसल सां लॻा आवारी होटल, प्रेस क्लब ऐं आसपास वारा जेके इलाइक़ा आहिनि उते भी ट्रैफिक तमामु घणी जाम थी वई आहे। हिन वक़्तु सूबाई इलेक्शन कमीशन ऑफिस जे ॿाहिरां जेको एहतजाजी धरणो आहे तहरीक इंसाफ़ जे कारकुननि जो, उन सबबु सदर, ज़ैनब मार्केट, पासपोर्ट ऑफिस ऐं सिंध हाई कोर्ट ऐं उर्दू बाज़ार वारा जेके रोड आहिनि उते तमामु घणी ट्रैफिक जाम आहे। शहरनि खे सख़्तु ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। केतिरियूं ई एम्बुलेंसिस जेके आहिनि मरीज़नि समेत उहे फाथल आहिनि ऐं शहरी सख़्तु परेशान आहिनि। ॿिए तरफ़ जेको आहे सिक्योरिटी खे नज़र में रखंदे सिंध पुलिस जा जेके जवान आहिनि उहे प्रेस क्लब ऐं सूबाई इलेक्शन कमीशन जे ऑफिस ऐं आसपास वारनि रोडनि ते अलर्ट थी विया आहिनि, जीअं कंहिं अणवणंदड़ जेका सूरतहाल आहे उनखे मुंहुं ॾेई सघिजे। जी शबीर, वरी मेहरबानी। तफ़सील नाज़ी शबीर लाशारी कराची खां अपडेट कयो। इमरान खान जी नाअहली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ इस्लामाबाद समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो वक़्तु हलंदड़ आहे। इस्लामाबाद जे फैज़ाबाद ऐं बाराको वारे इलाइक़े में पीटीआई कारकुननि पारां हिन वक़्तु एहतजाज कयो पियो वञे। पुलिस ऐं कारकुननि विच में चक्रियूं पिणु थी रहियूं आहिनि। जॾहिं त कारकुननि जे पथराव में पुलिस अहलकार ज़ख़्मी थियो आहे। इंतज़ामिया हिन वक़्तु रेड ज़ोन वेंदड़ समूरा रोड रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। पुलिस जा वॾा अटाला मुक़रर कया विया आहिनि। जॾहिं त कराची में इलेक्शन कमीशन जी ऑफिस आॾो कारकुन गॾु थियणु शुरू थी विया आहिनि। शारा फैसल ते हिन वक़्तु एहतजाज कयो पियो वञे।